अस्सलाम वालेकुम। कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? उमेद तव्हां सभई ठीकु हूंदा। अच्छा, असां ही जेके आहिनि अख़बारूं ऐं रिसाला ॾिसी रहिया हुआसीं। असांजो इहो टॉपिक सिंधी जो हली रहियो हुयो। उन में कुझु अख़बारूं मां कल्ह डिस्कस कयूं, शायदि 7 अख़बारूं हुयूं, त उन्हनि जा लेखक कहिड़ा आहिनि ऐं कहिड़े साल में उहे जारी थियूं। ऐं कुझु अख़बारूं असां अॼु हिन पार्ट 2 में ॾिसंदासीं। ऐं अॼु ईद जेको आहे फितर जो ॾींहुं बि हुयो। तव्हां बि यकीनन मसरूफ़ हूंदा हिन सॼे ॾींहं में, ऐं मुंहिंजो बि ॾींहुं जेको आहे सो इहो मसरूफ़ियत में गुज़रियो। हाणे तव्हां बि थकियल हूंदा, यकीनन मां बि थकियल आहियां, ठीकु आहे। पर हिकिड़ी कंसिस्टेंसी जेका थींदी आहे स्टडी में, उनखे बरक़रार रखंदे कुझु न कुझु बि असां अॼु ज़रूरु पढ़ंदासीं। छो त अगरि असां ईअं छॾे ॾींदासीं त पोइ उहा कंसिस्टेंसी जेका आहे उहा टुटी वेंदी आहे ऐं पोइ हिकिड़ो मज़ो न ईंदो आहे, ठीकु आहे। डेली बेसिस ते, चाहे उहो ईद जो ॾींहुं हुजे, चाहे उहा चांद राति हुजे या कुझु बि हुजे, असांखे डेली कुझु न कुझु पढ़णु घुरिजे। त मज़ीद जेके कुझु अख़बारूं घणियूं कोन्हनि, जीअं 7 कल्ह कयूंसीं त 7 अॼु बि असां जेके आहिनि सो उन्हनि खे ॾिसी था वठूं। शुरू करण खां पहिरियां तव्हांखे गुज़ारिश त अगरि तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त काइंडली हिन खे सब्सक्राइब करे छॾियो ऐं मूंखे सजेशन ॾींदा कयो कमेंट्स में त कहिड़ियूं शयूं मूंखे करणु खपेनि ऐं कहिड़ियुनि शयुनि खे मूंखे अञा इम्प्रूव करणु खपे, ठीकु आहे। त असां पंहिंजे टॉपिक खे शुरू था कयूं। अच्छा, हिते ॾिसो, हिते जेको आहे ही पहिरीं अख़बार, इहा हिकिड़ी करेक्शन करायां मां। कल्हो के वीडियो में जेको आहे हिन अख़बार जे बारे में मां ॿुधायो हो त अख़बार जेका जोत आहे 1892 1892 में इहा जारी थी, साधू हीरानंद जारी कराई। त हाणे ही साधू हीरानंद ग़लति आहे, ठीकु आहे। हालांकि इहो मुंहिंजे नोट्स में पंहिंजे पेजिस ते बि असल में इहो न लिखियलु हुयो साधू हीरानंद, लेकिन बसि मां किथां भुलिजी वियुसि को ॿियो नालो इन जे जेको मथां लिखियलु हुयो उहो लिखी वियुसि। ही परमानंद मेवाराम जो लिखियलु आहे, ठीकु आहे। इहा मुंहिंजी ग़लती कंहिं कमेंट्स में नोट बि कई, मां उनजो शुक्रगुज़ार आहियां त उन मूंखे इन ॾे इंडिकेट करायो, ठीकु आहे। अख़बार जोत जेका आहे उहा 1892 में परमानंद मेवाराम जारी कई ऐं इहा जोत अख़बार 1942 ईस्वी ताईं जारी रही, ठीकु आहे। इहा हाणे हिन जी एक्स्ट्रा इंफॉर्मेशन बि अची वई। ऐं इन जोत अख़बार में कुझु मज़मून छपंदा रहिया ऐं उन्हनि मज़मूननि मां कुझु चूंडे करे मज़मून उन्हनि मां किताब शाया कया विया, जेके गुलफुल किताब थी वियो ऐं दिले बहार। हाणे इन्हनि किताबनि में जेके मज़मून गुलफुल ऐं दिले बहार में जेको आहे सो मज़मून ॾिनल आहिनि, उहे जोत अख़बार मां खयां विया आहिनि, ठीकु आहे। इहा बि तव्हां नोट करे छॾियो। उनखां पोइ अॼु असां पंहिंजे अॼोके ते अचूं था पिया टॉपिक ते। अच्छा, हीअ ॾिसो, हीअ जेका 6 नंबर ते आहे अख़बार जेका आहे सितारा ए सिंध, इहा पीर अली मोहम्मद राशिदी जारी कई। लेकिन सुवालु ईंदो अथव इहा किथां माना जारी थी, कहिड़े शहर खां? त हिन जो जवाबु सिंध आहे, ठीकु आहे, सिंध। हाणे हीअ ॾिसो, हिते मां लिखी छॾियो आहे न, अख़बार सितारा ए सिंध सखर खां जेका आहे सो इहा सखर खां शुरू थी हुई, ठीकु आहे। असां ही कई हुयूंसीं 7 ताईं, इबरत ताईं आया हुआसीं। अॼु असां अच्छा 8 न आहे, 8 अॻिते ॾींदासीं, ठीकु आहे। ऐं 9 नंबर तां शुरू था कयूं। हाणे 9 नंबर में जेका आहे इहा आहे अख़बार गाज़ी। अख़बार गाज़ी कंहिं जारी कई? काज़ी मोहम्मद अकबर, ठीकु आहे, काज़ी मोहम्मद अकबर। उनखां पोइ 10 नंबर ते आहे सिंध न्यूज़ अख़बार, 1946 आहे, ठीकु आहे। 1946 में काज़ी अब्दुल मजीद आबिद जेका आहे इहा जारी कराई, ठीकु आहे। उनखां पोइ 11 नंबर ते इम्पॉर्टेंट अख़बार आहे हफ़्तेवार सिंध सुधार अख़बार, ठीकु आहे। हफ़्तेवार सिंध सुधार अख़बार जेका 1866 ईस्वी में अंग्रेज़ सरकार पारां सिंध हुकूमत जे तालीम खाते जारी कई, ठीकु आहे। यानी सिंध हुकूमत जे तालीम वारे खाते इहा अख़बार जारी कई हुई। नालो छा आहे अख़बार जो? हफ़्तेवार अख़बार हुई सिंध सुधार, ठीकु आहे, सिंध सुधार। हाणे इन अख़बार जी ख़ुशूसियत इहा आहे त इहा सिंधी जी पहिरीं मुकमल अख़बार आहे, ठीकु आहे। इहा पहिरीं मुकमल सिंधी अख़बार, छो त पहिरियां जेके बि अख़बारूं छपियूं उन्हनि में निज ॿोली जेका हुई उहा सिंधी न हूंदी हुई, का ॿी ॿोली बि उन्हनि में इंक्लूड हूंदी हुई। त हाणे इहा जेका अख़बार थी वई सिंध सुधार, इहा पहिरीं निज जेको आहे सो सिंधी अख़बार काउंट कई थी वञे, ठीकु आहे। हफ़्तेवार हुई, हर जुमे ते जेका आहे सो उहा रिलीज़ थींदी, ठीकु आहे। इन जो पहिरियों एडिटर हुयो मिस्टर नारायण जुगन्नाथ वेद्याहू, ठीकु आहे, वेद्याहू, मिस्टर नारायण जुगन्नाथ वेद्याहू इन जो इहो पहिरियों एडिटर हुयो, इहो बि अहम आहे, ठीकु आहे।
उन खां पोइ 12हें नंबर ते अख़बार आहे आफ़ताब सिंध अख़बार। हाणे हीउ नालो अथसि आफ़ताब सिंध, ठीकु आहे। इहा अख़बार 1895 में हाजी अहमद मेमण जेका आहे इहा जारी कई ऐं इन जो एडिटर शमसुद्दीन बुलबुल इन जो एडिटर हुयो, ठीकु आहे। इहो बि नोट करे छॾियो। उन खां पोइ 13 नंबर ते आहे अख़बार प्रभात। हाणे अख़बार प्रभात 1896 में ॿिनि जेको आहे सो गॾिजी इन्हनि शाया कराई। प्रोफेसर ताराचंद गाजरा ऐं मिस्टर बालचंद जेका आहे इन ॿिन्ही गॾिजी करे इहा अख़बार प्रभात जारी कराई ऐं इहा हफ़्तेवार अख़बार हुई, शिकारपुर मां शुरू थी, ठीकु आहे। उन खां पोइ 14 नंबर ते आहे अल हक़ अख़बार। अल हक़ अख़बार जेका आहे शेख मोहम्मद सुलेमान उन इहा जारी कराई, ठीकु आहे। उन खां पोइ अॼु जी जेका आख़िरी अख़बार आहे असांजी उहा 15 नंबर ते आहे सिंध वासी अख़बार। हाणे हीअ अहम अख़बार आहे ॾाढी। नालो छा अथसि? सिंध वासी। 1808 में इहा जारी थी ऐं इहा रोज़ानी हुई, माना डेली बेसिस ते। हाणे इन खे ख़ुशूसियत इहा आहे इन जी त इहा जेका आहे पहिरीं रोज़ानी सिंधी अख़बार हुई। ॾाढो अहम MCQ आहे, इहो नोट करे छॾियो। रोज़ानी जेका आहे पहिरीं रोज़ानी सिंधी अख़बार सिंध वासी हुई ऐं जंहिंजो मूंखे त इन जो जेको जंहिं जारी करायो आहे उहो न लभियो। अगरि तव्हांखे का ख़बर आहे त या कंहिं जारी कराई त कमेंट में ॿुधाइजो। इन जो जेको एडिटर हुयो उहो सर्गवासी कमल सिंह इन जो एडिटर हुयो ऐं 1929 में एडिटर ऐं मालिक इन जो थियो हसाराम पिमनाणी। ही हिन जो इन साल में एडिटर बि थियो त इहो परचेज़ कयो हूंदई, ईअं ई थियो हूंदो, परचेज़ कई हूंदई अख़बार इहा, ऐं इन जो इहो मालिक बि जेको आहे उहो बणिजी वियो। अच्छा, हिकिड़ी ॿी जॻह ते मूंखे हिकिड़ी इहा ई मिली इंफॉर्मेशन, इहा बि मिली त जेका सिंध वासी अख़बार आहे इन्ही नाले सां प्रोफेसर मंघाराम मलकाणी, केरु? मंघाराम मलकाणी, इन ई नाले सां सिंध वासी अख़बार 1923 में बि जेका आहे जारी कई, पर उहा रोज़ानी न हुई, उहा हफ़्तेवार हुई। ठीकु आहे। इहो मूंखे हिकिड़े सोर्स में सिर्फ़ु मिलियो। इन खे मां गूगल कयो त मूंखे ॿियनि सोर्सिस मां बि मिले त जीअं पक पइजी वञे, पर पक न पई, सिर्फ़ु हिकिड़े सोर्स तां मिलियो त इहो मास्तर मलकाणी जेको आहे उन जी बि जारी करायल हुई, पर उहा हिन खां बाद में हुई ऐं हफ़्तेवार हुई उहा। त हीअ असांजो शॉर्ट वीडियो हुयो अॼु जो। हिन वीडियो खे ॾिसण जे लाइ तव्हांजी वॾी महिरबानी। थैंक यू सो मच। अलाह हाफ़िज़, ख़ुशि रहो। ख़ुदावंद कुदूस तव्हांखे शाद ऐं आबाद रखे। आमीन।